सत शरणं राम शरणं सत राम शरणं सत राम शरणं शिव शरणं शक्ति शरणं गोविंद शरणं गोपाल शरणं गोविंद शरणं गोपाल शरणं सतराम शरणं सतराम शरणं सतराम शरणं सतराम शरणं सतराम शरणं सतराम शरणं राम शरणं सतराम सतराम शरणं सतराम शरणं राम शरणं सतराम शरणं बोल सतगुरु साहिब की जय। सचो सतराम पांच साहब विस्पतवार एकांतवास के प्यार भरे अवसर पे उन्हीं सच साईं जी रहमत पाइण जे लाइ सनंदावन में आयूं। सो अहिड़ी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वादा। एकांतवास या मौन विस्पतवार यानी सच साईं जो ॾींहुं यानी उन्हीं ॾींहुं उन्हीं सच साईं जी आज्ञा सां उनके आदेश उनके संदेश उनके जीवन उनके आदर्शन के ॾिसंदे पंहिंजे जीवन के बेहतर करण तरफ अॻिते वधाया। छाकाणि त आमतौर असां सभु इंसान हमेशा ॿियनि खे ॾिसंदा रहंदा आहियूं, ॿियनि तरफ़ तवजा हूंदी आहे, ॿियनि खे ई जाचींदा रहंदा आहियूं ऐं उन ॾिसण जाचण उन ख़्यालु रखण जे करे असां तक़रीबन पंहिंजो पाण खे भुलिजी वेंदा आहियूं। सिर्फ़ु पंहिंजो पाण खे सही सम्झी करे वेही रहंदा आहियूं ऐं ॿिया सभु असांखे ग़लति ॾिसण में ईंदा आहिनि। पर जेकॾहिं असां गहराई सां ॾिसंदासीं त पोइ
सब तो गलत न होंदा, कुछ गलतियों असां में भी हूंदियूं, कुछ हालत असांजी भी अड़ांगी हूंदी। ऐं पोइ जेकॾहिं असां पाण खे ॾिसण जी कोशिशि कंदासीं त पोइ पाण खे ॾिसण जो तरीक़ो हूंदो आहे मौन या ख़ामोशी। छाकाणि त ख़ामोशी या मौन सां पंहिंजो पाण खे बि ॾिसी सघिजे थो ऐं हर क़िस्म जो बहस झगड़ो वाद विवाद पिटको उहो बि त्यारे सघिजे थो, उहो बि दूर करे सघिजे थो। ऐं मौन जो मक़सदु हूंदो आहे त असां हर तरह सां मौन रखूं, तॾहिं कुझु करे सघंदा आहियूं। जीअं असांजे ॻाल्हाइण जो मौन, अखियुनि जो मौन, छुहाव जो मौन, सिंघण जो मौन, ॾिसण जो मौन, किथे वञण जो मौन। यानी मौन जो मक़सदु आहे ईअं त जेको ॾिसजे थो उहो ॾिसबो ई सही, जेको सिंघजे थो उहो सिंघबो ई सही, जंहिंसां ॻाल्हाइजे थो उहो ॻाल्हाइबो ई सही, किथे वेंदासीं उते वेंदासीं ई सही। मौन जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे संभाले हलणु, पंहिंजो पाण खे ॾिसणु। त असांखे छा ॻाल्हाइणु खपे, केतिरो ॻाल्हाइणु खपे या न ॻाल्हाइणु खपे। जेकॾहिं असां चङो ॻाल्हायूं था, बहितर ॻाल्हायूं था, कंहिंखे सुख ॾींदड़ ॻाल्हायूं था त बहितर आहे। पर जेकॾहिं असां कड़वो ॻाल्हायूं था, कंहिंसां ग़लति ॻाल्हायूं था, कंहिंजी गिला कयूं था त पोइ असांखे ख़ामोश रहणु खपे। किथे असां वञूं था पर जेकॾहिं के ग़लति ॻाल्हियूं हलनि थियूं, ग़लति अंदाज़ हले थो, कोई पाप विरती हले थी या पाप जूं ॻाल्हियूं हलनि थियूं, कंहिंखे ॾुखाइण जी ॻाल्हि हले थी, कंहिंजी गिला हले थी, त पोइ खपे त असां उते ख़ामोश रहूं, पोइ मौन हुजे। पर जेकॾहिं कंहिंजा गुण ॾिसजनि था, कंहिंजूं चङाइयूं ॾिसजनि थियूं, कंहिंजूं बहितरियूं आहिनि, त पोइ असांखे उहे गुण चङाइयूं खणणु खपनि। आमतौर सां इंसान जेके बि आहियूं थोरो उन में मार खाई वेंदा आहियूं। गिला निंदा, कंहिंजी इज़त उछालण जी ॻाल्हियुनि में असां सहयोगी या हिसेदार बणिजी वेंदा आहियूं, ॿुधी करे पाण शुरू थी वेंदा आहियूं ऐं उन मां
ॿियो न बि हुजे पोइ बि इंजॉय करण जी कोशिश करना है। ऐं कंहिंजी नेकी चङाई हले उन्हीं खे पोइ ते करण जी कोशिश कंदा आहियूं या उन्हीं खां परे हटण जी कोशिश कंदा आहियूं। तंहिंजे करे संसार में चङाई जी कमी अॼु बि कोन्हे। अॼु बि असां ॾिसंदासीं चङाई जी कमी थोरे आहे। चङाइयूं अॼु बि मंदाइनि खां तमामु घणियूं आहिनि, पर असां चङाइनि खे ॾिसणु छॾे ॾिनो आहे। इन करे असांखे मंदाइयूं लॻंदियूं घणियूं आहिनि। तंहिंजे करे असां ॾिसंदासीं अॼु बि भई हिकिड़ी का अस्पताल हूंदी आहे, कोई डॉक्टर हूंदो आहे, जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं कोई बि डॉक्टर हुजे उहो चाहींदो आहे त मुंहिंजे हथां या मुंहिंजे अस्पताल में हर को ठीक थी वञे, उनजो उनमें नालो हूंदो आहे, उनजी इज़त हूंदी आहे। कोई न चाहींदो आहे मुंहिंजे अस्पताल में कंहिंखे तकलीफ़ थिए, कंहिंजी डेथ थिए, कंहिंजो कुझु थिए, कंहिंखे कोई दुख पहुचे, कोई बि न चाहींदो आहे। पर आम तो ॾिसंदा आहियूं कंहिं हिकु ॼणे खे कुझु थींदो आहे, कॾहिं कॾहिं ॾिसबो आहे त अस्पताल भॼी थोरे पूरी कंदा आहिनि डॉक्टर, कुझु थींदा आहिनि अलाए छा छा थींदो आहे। अॼुकल्ह हिकिड़ो आम थी वियो आहे। पर जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं हलो जेकॾहिं को केस जो हिकु अधु थियो हूंदो, पर जेके 100,000 माण्हू ठीकु थी विया उनखे कंहिं यादि थोरे आहे कंहिंखे बि। इन मिसाल जे पोइ तव्हां इहो मक़सदु न आहे सभु डॉक्टर सही थी या सभु डॉक्टर मरीज़ सही थी, सभु डॉक्टर ग़लति थी या सभु मरीज़ ग़लति आहिनि, अहिड़ो कुझु बि न। हिकिड़ो अंदाज़ो आहे, हिकिड़ो सोचण जो अंदाज़ आहे। भई ठीकु त समय थींदा आहिनि, तकलीफ़ कंहिंखे पहुचंदी आहे। त साॻे नमूने जीवन में बि ईअं ई हूंदो आहे। इंसान चङो तमामु घणनि सां हलंदो आहे, बहितर तमामु घणनि सां हलंदो आहे, उनको ग़लती का हिकु अधु थींदी आहे, पर असां ग़लती खे एतिरो खणी करे वेही रहंदा आहियूं जो उनजूं सभु चङाइयूं ख़तमु थी वेंदियूं, उनजी का चङाई लॻंदी कोन्हे, सभु मंदाइयूं जे खाते में हली वेंदी। तंहिंजे करे असां जेको चङाई खे छॾे करे थोरी मंदाई ते फोकस कंदा आहियूं, इन करे सॼी सोच, असांजा वीचार, असांजो नज़र, असांजो नज़रियो सभु कुझु उबतो थी वेंदो आहे। पर जेकॾहिं ॾिसंदासीं त चङाइयूं तमामु घणियूं हूंदियूं ऐं मौन इन करे छाकाणि त जॾहिं बि का वणंदड़ ॻाल्हि थींदी आहे उन में त इंसान सवलाई सां गैस पकड़े वठंदो आहे, पंहिंजी नेकी सम्झंदो आहे, चङो सम्झंदो आहे, हली वठंदो आहे। पर जेकॾहिं थोरी का ग़लति ॻाल्हि सम्झबी आहे, कंहिं ॿिए बि चयो थो भई थोरी ग़लती आहे, पोइ इंसान पाण संभाले कोन्हे सघंदो, हिकदमि आग बगोलो थी वेंदो आहे, हिकदमि बाहि में ॿरणु शुरू थी वेंदो आहे, हिकदमि जलणु शुरू थी वेंदो आहे, अंदरि जी हलचल शुरू थी वेंदी आहे। ऐं उहा एतिरी त वधंदी आहे जो दिमाग़ कंट्रोल में कोन्हे रहंदो, इंसान कुझु बि क़दम खणी सघे थो, कुझु बि करे वहींदो आहे।
तंहिंजे करे अहिड़ी हालतुनि में जेकॾहिं असां घड़ी खनि ख़ामोशी अख़्तियार कंदासीं, कुझु वक़्तु असां मौन रखंदासीं, त पोइ थोरे वक़्त में हालतूं पंहिंजो पाण सही थियण लाइ शुरू थी वेंदियूं। थोरे वक़्त में माहौल चङो थियणु शुरू थी वेंदो आहे। जेकॾहिं जल्दाइप या उॿाराइप में असां कोई क़दम खणी वेठासीं त पोइ अॻिते जो नतीजो ॾाढो ॾुखियो निकिरंदो आहे। पोइ उहो वधणु शुरू थी वेंदो आहे। तंहिंजे करे कंहिं बि उॿारे क़दम खणण खां अॻु कुझु मौन पंहिंजो पाण खे ॾिसणु, इन जे पोइ तक मुंहिंजी ग़लती त न आहे। जेकॾहिं हिते मां हुजां त छा कयां? थोरो वक़्तु अगरि तरसबो त माहौल शांति थियणु लॻंदो। ऐं पोइ शांति माहौल में असां कुझु बि बहितर करे सघंदा। पोइ उनजो रिज़ल्ट तमामु जल्दी मिलणु शुरू थी वेंदो आहे। तंहिंजे करे जेका मौन जी शुरूआति असांजे ॻाल्हाइण सां थींदी आहे, उनजो मक़सदु आहे सभ खां पहिरियों कंट्रोल असांजो ज़बान ते हुअणु खपे। छाकाणि त ज़्यादातर ॻाल्हियूं जेके बि थींदियूं आहिनि, वाद विवाद हुजे, बहस हुजे, झगड़ो हुजे, पिटको हुजे, कुझु बि हुजे, उनजी शुरूआति ज़बान सां थींदी आहे। जेकॾहिं असां ज़बान ते कंट्रोल कयोसीं त पोइ आस्ते आस्ते, छाकाणि त असां हिकु न पर 8 तरीक़नि सां ॻाल्हाईंदा आहियूं। ज़बान सां बि ॻाल्हाईंदा आहियूं, अखियुनि सां बि ॻाल्हाईंदा आहियूं, चाल सां बि ॻाल्हाईंदा आहियूं, इशारे सां बि ॻाल्हाईंदा आहियूं, डायरेक्ट बि ॻाल्हाईंदा आहियूं, इनडायरेक्ट बि ॻाल्हाईंदा आहियूं। अलाए केतिरा तरीक़ा हूंदा आहिनि ॻाल्हाइण जा। इन करे ॻाल्हाइण जे लाइ चयो वेंदो आहे त पोइ जेकॾहिं गहराई सां करे थकींदासीं, पाण में वेठा हुजो किथे, कोई अहिड़ी ॻाल्हि हले त पोइ असां गहराई सां कंहिंखे ॾिसंदासीं त पोइ शायदि ज़बान एतिरी कोन्हे ॻाल्हाईंदी जेतिरो अखियूं ॻाल्हाईंदियूं आहिनि। इंसानु अखियुनि सां हर कंहिंखे ॻाल्हाइण ईंदो आहे, जेको बि आहे। इशारे सां, चाल सां, अलाए इंसानु केतिरो ॻाल्हाईंदो आहे। ऐं सभ खां वधीक कमाल ॻाल्हाइण जो अखियुनि जो हूंदो आहे। जेके अखियूं अखियुनि सां मिलंदियूं आहिनि, उहे जेके ॻाल्हाईंदियूं आहिनि ज़ालिमूं हूंदियूं आहिनि, कंहिंखे पतो बि न पवे, कम लाइ रखंदियूं आहिनि। किथे फ़ैसिलो हुजे, किथे वेठा रहूं, कुझु बि हुजे। तंहिंजे करे ॻाल्हाइण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा हूंदा आहिनि। पोइ कॾहिं उनखे 62 तरीक़ा चयो वेंदो आहे, कॾहिं 108 तरीक़ा चयो वेंदो आहे, पर हूंदा तमामु घणा ॾींहं जेतिरा बि आहे। पर सभिनी तरीक़नि जी जननी ॼणी थी उहा ज़बान आहे। जेकॾहिं असां ज़बान खे संभालियोसीं त पोइ अखियूं बि संभलिजी वेंदियूं, छुहाव बि संभलिजी वेंदो, हलण बि संभलिजी वेंदो, हर तरीक़े जो अंदाज़ संभलिजी वेंदो। पर शुरूआत असां पंहिंजी ज़बान सां करूं। ऐं असां गहराई सां ॾिसंदासीं, असां घर में हुजूं, परिवार में हुजूं, माहौल में हुजूं, समाज में हुजूं, किथे बि हुजूं, तक़रीबन जेतिरी बि अणबणत आहे या जेतिरी बि टेंशन या परेशानी आहे, तक़रीबन सभ जे पोइतां असांजो ॻाल्हाइण ई आहे, बाक़ी कुझु बि कोन्हे। कोई हिकु लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे या शुरू थी वेंदो आहे, बाक़ी ॾींहंनि जा ॾींहं ॻाल्हियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। हिकु ॾींहुं ॿ मुंहं में ॾिसंदा आहियूं, हिकु ॿिए जे लाइ अंदरि में केतिरो रोके करे वेही रहंदा आहियूं, सोचे करे वेही रहंदा आहियूं। यानी तक़रीबन घर हुजे, परिवार हुजे, माहौल हुजे, समाज हुजे, मुआशरो हुजे, दोस्ती हुजे, तक़रीबन जॾहिं अणबणत जो कारण आहे त सिर्फ़ु थोरी ज़बान, बाक़ी कुझु बि न। 98% उनजो बसि ज़बान सां ई आहे। जेकॾहिं घड़ी घड़ी
वो ज़बान जी चुप कजे ॾिसंदा बाक़ी घर में कोई झगड़ो आहे ही ना, घर में कोई पिटको आहे ही ना, समाज में कोई पिटको आहे ही ना। हर को ज़बान ते थोड़ी कंहिं ॻाल्हायो कुझु कंहिं ॻाल्हायो शुरू थी विया। वो जीअं कोई हिकिड़ो मिसाल ॾिनो प्रैक्टिकल लाइफ में। हिकिड़ो संत हिकिड़े शहर में वियो, पोइ जीअं वियो त सत्संग थियो, हर को मिले पियो, हिकु बारी जीअं रहियो। पोइ हिकिड़ी छोकिरी हुते नई परणजी आई, कुझु वक़्तु थियो, हाणे पहिरियों 2 टे ॾींहं चङा हलिया, पोइ थोरो झगड़ो थियो। पर झगड़ो थियो त हाणे उन मुंहिंजो घर वारा बि सभु तंग, छोकिरी पाण उन्हनि खां वधीक तंग, सभु ॼण सॼो कमु उबतो आहे। उहो छोकिरी जा जेके वॾा हुया ॿिए शहर वारा, उहे वरी उन संत खे मञींदा। मुंहिंजी ससु जो त कॾहिं ओॾे वास्तो पियो कोन, वीचारी वेंदी कोन हुई, उहो वरी पंहिंजे पासे वेंदी। मुंहिंजो हाणे ठीकु आहे, हिन जो गुरू आयो हाणे हिनखे चवां। सो भई ॻाल्हाए संत खे चई भाऊ फलाणे शहर में फलाणा रहंदा आहिनि, तव्हांखे ईंदा नी दर्शन ते। मुंहिंजो साहब मां वेंदो आहियां, मिलंदा नी जेके बि आहिनि, चवंदो तव्हांखे मञींदा नी। उनजी छोकिरी जेका आहे असांजे परणजी आई आहे, तंहिंजे करे हाणे सॼो घर सॼो नर्क थी वियो आहे। अहिड़ी मिली आहे, सॼो घर रोले छॾियो अथई, सफ़ा तबाही करे छॾी अथई। इन करे सभई फाथऊं अची, तंहिंजे करे तव्हांखे जेका गिला करणी उनजे उनजे वॾनि जी सभई गॾु करे रखे। त हुनखे चयोसीं उहे ईअं चवंदा आहिनि, ईअं थींदा, सभई गॾु करे मुंहुं में ॾिनईंसि। मुंहिंजो ठीकु आहे अचे। कुझु वक़्तु खां पोइ वरी छोकिरी में लड़ाई। संत पुछियो बाबा घर में कीअं, सभई त ख़ुशि आहिनि, ठीकु? चए बसि बाबा छा चवां, सॼो घर नर्क आहे, कुझु आहे ई कोन। चए भला सहुरो कीअं थी? चए अॻे राक्षस ॿुधंदा हुआसीं, ॿिए घर में आहे, जेको बि अॻे ॿुधंदा हुआसीं ॿाहिरि हूंदो आहे। चए ससु कीअं थी? चए ॾहण में थी आहे घर में, ॿियो छा चवाई, जेका बि आहे जेको आहे सफ़ा वड़ी आहे। चए वॾो ॾेर कीअं थी? चए बसि पोइ अॻे जनम जेको सूअर पैदा थियो आहे, छा भई तपाए कयो थिए। चए ॾेराणी कीअं थी? चए भाॼी चुड़ैल हूंदी आहे, सफ़ा अहिड़ी मिली आहे, भई घर अहिड़ो मिलियो आहे, तोखे छा ॿुधाई। चए निणान खे थी? चए सफ़ा चुगली जी ॿाहिरि थोरो हितो जी हुते हणंदी, जेको बि आहे, बाक़ी कुझु कोन्हे। संत में खिलियोसि वेठे वरी पुछेसि भले जो नंढो ॾेर कीअं थी? चए बसि छड़ो तपायल, जाथो ईंदो, कोई सिधो पेर कोन अथसि। जंहिंजे लाइ पुछे सभई उबता कढी वई। मुंहिंजो तूं त सभिनि खां सुठी हलंदी पई हूंदी, ॾाढो फाथी हूंदी, वीचारी तंग हूंदी। चए बाबा मां अहिड़ी फाथी आहियां, हाणे वञा सुभाणे न थिए। सो मां एॾी फाथी आहियां। संजस में फाथी आहीं, पर हाणे राणो तूं तयारु, जेको बि आहे। मुंहिंजो पोइ छा कयूं, तव्हां हाणे आसीस करो, कोई अहिड़ो ॾस ॾियो जंहिंमें सभु कुझु चङो थिए। संत सवलो कमु आहे, कोई ॾुखियो कमु कोन्हे, सवलो कमु आहे। हाणे तूं हिकिड़ो कमु कर, मां तोखे रखिया ॾियां थो, इहा तोखे ॿधी छॾ, पर तोखे छिमईना जेको आहे उहो ख़ामोश रहिजांइ, कंहिंखे कुझु न चइजांइ। जेको जीअं चवई, कंहिंखे काई वर्दी न ॾियनि। जेको घटि वधि ॻाल्हाए, तुंहिंजा पेका कढे, तोखे कुझु चवे, पर तूं थोरो मुस्कुराइजांइ। ऐं 6 महीने में जेको तूं चवे, हिकु उन्हनि खे कोई ग़लति लफ़्ज़ न करिजांइ, उनखां बाद मुस्कुराइजांइ। ऐं सभिनी सां एॾो चङो हलजांइ कि तुंहिंजे तरफ़ो कमी काई न हुजे। जीअं सहुरो हलई, ससु हलई, ॾेर हलई, मुड़ुसु हलई, जेको बि हलई, जेको जीअं हलई, तूं 6 महीना सां एॾी सुठी हलजांइ। पर यादि रखजांइ,
6 महीने में जंहिं ॾींहुं वरी हिकु दफ़ो ॻाल्हाई या क्रोध कई वरी पहिरें ॾींहुं को गणु पई वरी पहिरियां सभु छुटिया वरी पहिरियों ॾींहुं शुरू थी छोकिरी चयो हे त फाथा पाण मां छा करां पर चए ठीकु आहे 6 महीना गुज़री वेंदा हाणे गुरू जो हुकुम आहे मूंखे वञिणो बि आहे वरी चवंदो पिया हाणे 6 महीना थींदा त बाक़ी सॼो जेको आहे तुंहिंजी ज़िंदगी सुठी गुज़रंदी आशीर्वाद मिली पई अचे बसि बाबा 6 महीना जेको आहे उहा कयूं और क्या बढ़ती मथे बधी चाहिए उन्हीं दी को कंट्रोल शुरू करे चाहिए ज़ाहिर है कि मत खिले उन चंगो हले जो पंहिंजे तरफ़ पूरी कोशिश करे सहुरे जी भी शेवा करे सस सां ॾाढो सुठो हले सस खे त सुम्हाए करे पोइ सुम्हे उथड़ भाॻु थिएसि पेरनि सां घर सां खिली एतिरो बहितर हले कॾहिं कॾहिं कोई लफ़्ज़ निकिरी बि वञे थींदो आहे घर में त वीचारी पहिरियों जेको महीनो ॿ हुया छुटिया वरी पहिरियों ॾींहुं को शुरू थी वञेसि उनजो बि ख़्यालु करे 4 दफ़ा उहो बि चयोसि हिकु दफ़ो महीने खां पोइ ॿियो दफ़ो 3 महीननि खां पोइ हिकु दफ़ो 6 महीननि खां पोइ त उहे 8-10 महीना त वीचारे जा इहे निकिरी विया पर हिन पंहिंजो पाण कंट्रोल पूरो कयो जेको बि आहे पर जीअं जीअं मुंहिंजो वक़्तु गुज़रंदो वियो त जीअं हुन ॾिठो त भई संत खे चयोसीं हिन में फेरो आयो आहे हिन खे सहुरो एतिरो प्यारु ॾियणु लॻो सासियुनि खे छॾे न मोहबत घड़ी घड़ी जो ख्यालु करे मां थकी कोन्हे छा कंदी तूं वेही घड़ी घड़ी वेही करे ॾेराणियूं सभिनि सां ॻाल्हियूं करंदी मुस्कुराहट ते खिल ते हिन जे हलण जी सभु तारीफ़ करनि जेके ॾींहुं राति हिन पिकनि खे करदा उहे सभु जे मुंहं में हूंदो भई चङनि जी ॼाई आहे अची करे सॼो घर ठाहियो आहे असांजे घर खे सुर्ग करे छॾियो अथई त जो सभु कुझु ॾींहं में बदिलंदो वियो तव्हांजो हिकु दफ़ो पिकनि में मोकल घुरियसि भई पहिरें दफ़े तुंहिंजे चवंदा भई जॾहिं मोकल घुरंदा वई त जान छो त घर में कोई सुकून अचे पहिरियों इहा हालति हूंदी हाणे को पहिरियों चवंदा भई उहो चवंदा 15 ॾींहं चाहे चवंदा भई 2 ॾींहंनि खां पोइ छॾे असांखे मोटाए ॾियो असांजो घर कीअं हलंदो सभु कुझु बदिलजी वियो तव्हांजो कुझु वक़्त खां बाद चङे अर्थ पोइ संत जो वरी हुते अचणु थियो तुंहिंजी ससु सहुरो सभु न मिलण विया पहिरियों दफ़ो त संत ससु दार ॾियणु वियासीं जेका मुंहिंजी ससु या सॼो घर वियुसि मिलण ऐं सभु संत खे घर बि वठी आया त छोकिरी हिन संत सां वेठी संत पुछियो सभु कीअं आहे चइबो बसि घर असांजो सॼो स्वर्ग आहे जेको बि आहे जे पहिरियों चयो नरक आहे जिन पहिरियों दफ़ो चइजे स्वर्ग आहे मूंखे हक़ीक़त में सभ खां वधीक आहे त संत तुंहिंजो सहुरो कीअं आहे तो जंहिंजे लाइ चयईं राक्षस जे ॿुधो हुओसीं उहो हिते आहे जंहिं लाइ पहिरियों चयो हुई चवंदो उहो त देवता आहे जेको बि आहे पुछियोसि तुंहिंजी ससु कीअं आहे चई हक़ीक़त में माउ खे मूंखे एतिरो प्यारु कोन मिलियो मूंखे वधीक माउ हिते मिली आहे जेका मुंहिंजी आहे चइसि पोइ ॾेर कीअं थी वॾो चई उहो त मूंखे पंहिंजा भाउ यादि बि कोन्हे पोइ ॾेराणी कीअं थी चई उहा त मूंखे एतिरो माउ भेण बि ख़्यालु कॾहिं कोन्हे कयो जॾहिं उहो मुंहिंजो ख़्यालु रखंदी आहे चए पोइ ॾेर कीअं थी चवंदो उहो त प्यार जो पोतलो आहे ॾींहुं राति छड़ो भाभी को सवा कुझु यादि बि न हूंदो अथसि चए पोइ निणान कीअं थी चए उहा त मुंहिंजी अहिड़ी साहेड़ी आहे दुख सुख जी साथी आहे जेको बि चवां थो उहो ॿुधे ईंदी आहे चए भला तुंहिंजो कोई मुड़ुसु कीअं आहे जंहिंखे पहिरियों दफ़ो पुछे तुंहिंजो मुड़ुसु कीअं आहे चए उहो त लोचो आहे की हिकु पासे बीहंदो ई न आहे केवल किथे आहे केवल किथे आहे सदा ई होॾे हूंदो आहे चवंदा हलो पति त थींदो ई परमेश्वर आहे जीअं चवां थी थोरो मांजी ॿुधंदो आहे ऐं जे पासे सभु चयो त पोइ हक़ीक़त में जॾहिं असां ज़बान ते कंट्रोल कंदा असां थोरो बहितर कंदा मौन जो सहारो वठंदा घड़ी खनि जे लाइ असां जंहिंखे बहितर सोचे ऐं बहितर कंदा त पोइ हुन सां
असां नर्क खे स्वर्ग में बदलाए सघूं था, राक्षस खे देवता बणाए सघूं था, डायण खे मां बणाए सघूं था, चुड़ैल खे भेण बणाए सघूं था। ऐं जेको सदाई परायो हुजो परमेश्वर वांगुरु छड़ो असांजी ॿुधे उहा थी वेंदी। जेका छड़ो चुगलियूं साड़े या विड़ाए उहा असांजी बहितरीन साहेड़ी थी सघंदी आहे। तंहिंजे करे मौन जो मक़सदु आहे पंहिंजो पाण ते कंट्रोल, पंहिंजो पाण खे सम्झणु। ऐं संत सिर्फ़ उनखे बदलायो। ऐं जॾहिं इन खां बाद संत वो तो मोकिलाए करे वियो, सभई पाण में वेठा चऊं संत जी रखिया एॾो वॾो कमु कयो आहे, इन रखिया में संत अहिड़ी कहिड़ी आशीर्वाद ॾिनी आहे जंहिंमें सभु कुझु एॾो लिखियो अथई। त हिनखे भई उहो थियो त असां रखिया खे खोलूं त भई सॼो जो कमाल आहे। ऐं जॾहिं हुन रखिया खोली उहा जेका संत ॾिनी आहे, जंहिं महिल खोले करे पढ़ियऊं त उनमें लिखियलु हो अब जेकॾहिं मञे करे अॻिते वधंदव त सदाई मालिक जी रहमत थींदव, ऐं जेकॾहिं न मञींदव त पाण पिया पिटंदव, बाक़ी मां छा कंदो, इहो हुन में लिखियलु हो। सो हक़ीक़त में जॾहिं असां इन चीज़ुनि ते अमल कंदे अॻिते वधंदाऊं, उन सचे साईं जी रहमत खे पाईंदाऊं, त पोइ जीवन असांजो ख़ुशियुनि सां भरिजी करे हलंदो, पोइ असां रहमत तरफ़ वधंदाऊं। आम तौर असां ग़लती इहा कंदा आहियूं, कंदा पंहिंजियूं हलाईंदा पंहिंजियूं, पर सिर्फ़ु पुछंदा या चवंदा ॿिए खे। ऐं थोरो अमल उहो सॼे जीवन खे बदिलाए छॾींदो। तंहिंजे करे मौन जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे थोरो बहितर करणु। ऐं मौन सां हक़ीक़त में केतिरा ई झगड़ा, केतिरा ई विवाद, केतिरा ई पाप पंहिंजो पाण पोइ ते हलिया वेंदा आहिनि। असां पंहिंजे घर खे ॾिसंदासीं, माहौल खे ॾिसंदासीं, जेको बि आहे कंहिं रिश्ते में जो कोई ख़ुशि कोन्हे, पर जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं हिक ॿिए खे ॾुखियो बि कोन्हे कयो, हिक ॿिए खे सतायो बि कोन्हे। शायदि पंहिंजो जीवन ॾिनो आहे हिक ॿिए जे लाइ, सभिनी मर्द हुजनि, औरतूं हुजनि, जेके बि हुजनि, ॿार हुजनि, वॾा हुजनि, पाण छा कयो आहे, उनजे बावजूदि सभु हिक ॿिए में तंग आहिनि। उनजो कारण गहराई सां ॾिसंदासीं कुझु बि न हूंदो, सिर्फ़ु असांजा लफ़्ज़ हूंदा आहिनि, कुझु बि न हूंदो। सिर्फ़ु असां सभु लफ़्ज़नि जा सतायल हूंदासीं, बाक़ी प्रैक्टिकली तक़रीबन सतायल न हूंदासीं। प्रैक्टिकली असां हिक ॿिए खे जान ॾिनी हूंदीसीं, ॾींहुं राति हिकु करे छॾियो हूंदोसीं, सभु हिक ॿिए खे ख़ुशि करण में पूरा हूंदासीं। असां जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं, पंहिंजी बि यादि न हूंदी, पर कॾहिं कोई लफ़्ज़ निकितो सभु कुझु उनमें जलाए छॾियोसीं, सभु कुझु उनमें ॿारे छॾियोसीं। तंहिंजे करे जेकॾहिं लफ़्ज़ चङो हूंदो त पोइ चङाई सां भरे छॾींदो, लफ़्ज़ बहितर हूंदो त पोइ सभु कुझु बहितरी सां भरे छॾींदो। ऐं असां उन सचे साईं खे ॾिसंदासीं त उन्हनि हमेशह उन लफ़्ज़नि सां सभिनि खे आशीर्वाद ॾिने।
उन आशीर्वाद या रहमत जंहिंखे बि ॾींदा उन वक़्त थी पवंदो। पोइ जेको जीअं बि हुजे, जहिड़ो बि हुजे, भई आशीर्वाद ॾिनी, भई थियो। जे माई चयो ॿार जे लाइ रिश्तो न आहे, संग पोटो थींदो, पोइ छा थी ॾींदासीं, रिश्तो बि मिलंदो, शादी बि थींदी, पोटो बि थींदो। ऐं टे भाउर हुआ, टिनी भाउरनि खे औलाद कोन्हे। जॾहिं साईं जन ॾे आया, चइसि हाणे टई भाउर, टिनी खे औलाद कोन्हे, ऐं घर में बाक़ी कुझु हूंदो बि न, सभु कुझु कयो आहे, एतिरो टाइम थियो आहे। तंहिंजे करे हलो पेर बि घुमायो, आसीस बि कयो। साईं जन खे चवनि तव्हां ॾे पोइ ईंदासीं, टिनी खे अची करे लोली ॾींदासीं, टिनी खे ॿार थींदा पोइ ईंदासीं। ऐं ठीक साल खां बाद उन्हनि टिनी खे पुट ॼाया ऐं साईं जन जे महिल विया त टिनी खे वञी करे लोली ॾिनऊं, पोइ त जॾहिं असां उन सच साईं जी दामन में ईंदा आहियूं, मुंहिंजो मक़सदु आहे जेकॾहिं असां बहितर ॿोलींदासीं, चङो ॻाल्हाईंदासीं, कंहिंसां चङो हलंदासीं, त पोइ असांजो ॻाल्हाइण सभ खे सुख ॾींदो। इन नमूने सच साईं असांखे सम्झायो, तव्हांजो ॻाल्हाइण, तव्हांजो अंदाज़ एतिरो बहितर हुअणु खपे जो साम्हूं वारे खे तव्हां वधीक सुख ऐं ख़ुशी ॾेई सघो, उनजी चाहत खां उनखे वधीक बहितरी ॾियो। पर कंहिंसां ग़लति रुसवाई उहा कुझु बि न, कोई ग़लति हले बि सही त उनखे बर्दाश्त कयो, लेकिन पंहिंजे तरफ़ो चङाई ॾियो। इन करे ॾिसंदासीं भगत साहिब खे, जॾहिं भगत साहिब पैर पे घुमाया, हिकिड़ी माता पंहिंजे नौजवान पुट खे चए, भगत साहिब खे चओ त असांजे घर में पैर घुमाए। और नौजवान थोरो अड़ांगो, उन चयो मां भगत ॾे छो वञा। ऐं भगत साहिब साम्हूं गुज़रियो पए, तुंहिंजा तेवर न थिया पे, जेको मां चयुसि पे साम्हूं ॾिसण बि आया। ॻाल्हाइण जो हुजे चयोसीं, ॻाल्हाइण जा अंदाज़ त खोड़ हूंदा आहिनि, परे को सम्झी वेंदो आहे त रुख कीअं अथसि। भगत साहिब उतां मुंहिंजे घर जे ॿाहिरां गुज़रिया, उन नौजवान खे पाण सॾु कयो, चए ठीकु आहे, जेकॾहिं तूं असांखे न ईंदे, असां त तोॾे अचूं, तो असां भाकुर ठपायूं, कहिड़ो फ़र्क़ु आहे, असां तोॾे था अचूं। उन प्यार जे भाकुर, प्यार जे लफ़्ज़नि उन ॾिंगे नौजवान खे एतिरो सौं करे छॾियो, जो बहितरीनु इंसान, तुंहिंजो गुस्सो सॼो ख़तमु थी वियो। पर हमेशह जे लाइ, तंहिंजे लाइ कोई ग़लति को चवे बि सही, पोइ बि पंहिंजे तरफ़ो बहितरी ॾियो। ऐं जंहिं ॾींहुं असां ज़बान ते कंट्रोल कयोसीं, बाक़ी पोइ सभु कुझु आहिस्ते आहिस्ते थी वेंदो। भई असांजी सोच, असांजूं अखियूं, असांजा अंदाज़, असांजा हलण, असांजो ॾिसण, असांजो वेहण, सभु ज़बान खां बाद में पंहिंजो पाण कंट्रोल में ईंदा वेंदा। ऐं असां हर रोज़ थोरो उनखे टाइम ॾियो, थोरो उनखे बहितर कयूं। सुबुह शाम कुझु मिंट वेही करे पंहिंजो पाण खे ॾिसूं ज़रूरु, अॼु सॼे ॾींहुं मां छा ॻाल्हायो, छा कयो। भई जेकॾहिं चङो ॻाल्हायो, मालिक जी रहमत आहे, तूं ग़लति ॻाल्हायो त अॻिते उनखे सुधारण ऐं संवारण जी कोशिशि करी। जंहिं ॾींहुं रोज़ थोरो घड़ी खनि पाण खे असां ॾिसंदासीं, पंहिंजो पाण ते नज़र रखंदासीं, त कुझु ॾींहंनि में सभु कुझु बहितर थियणु लॻंदो। जेकॾहिं पाण ते नज़र न रखंदासीं त पोइ असांखे सिर्फ़ु ॿिया ई ग़लति में ॾिसणु ईंदा।
ऐं जॾहिं सिर्फ़ु ॿियनि खे ग़लति ॾिसंदा वेंदासीं त पोइ जॾहिं हर हिक जे लाइ ग़लति धारणा ग़लति सोच वेंदी वेंदी त पोइ अंदरि में साड़ क्रोध जलन सभु पंहिंजे अंदरि पैदा थींदा वेंदा। लॻंदो ईअं त शायदि ॿिया ग़लति आहिनि पर हक़ीक़त में पाण ग़लति हूंदासीं। जीअं उन छोकिरी खे संत चयो तूं सभिनी खे छॾे छॾो पंहिंजो पाण खे बहितर कर। उन किथे चयो तूं सस खे चङो कर सहुरे खे चङो कर मुड़ुस खे चङो कर कंहिंजे लाइ किथे चई। मूं चयो न सिर्फ़ु तूं पाण खे बहितर कर बाक़ी तुंहिंजो कंहिंसां बि वास्तो कोन्हे। लेकिन पाण खे बहितर करण सां सभु बहितर थिया वरी कमाल जी चीज़ ई आई। तंहिंजे करे असां थोरी तवजा पंहिंजो पाण खे ॾियूं। असां आम इंसान जेके बि आहियूं ग़लती इहा कंदा आहियूं पाण खे न ॾिसंदा आहियूं सिर्फ़ु ॿियनि खे ॾिसंदा रहंदा। हर ग़लती ॿिए मां कढण जी कोशिशि कंदा आहियूं हर बहितरी पंहिंजो पाण में ॻोल्हण जी कोशिशि कंदा ऐं उन में ई असां तक़रीबन मार खाईंदा आहियूं। तंहिंजे करे मोहन जो मक़सदु आहे पंहिंजो पाण ते नज़र रखणु ऐं पाण खे नज़र असां तॾहिं रखंदासीं जॾहिं पंहिंजे अंदरि खे थोरो थोरो साफ़ु कंदा वेंदासीं। जीअं अॻे दफ़े असां चयोसीं भई आहिस्ते आहिस्ते पंहिंजो ख़राबियूं अंदरि मञो कयो। घड़ी खनि ख़ामोश वेही करे अंदरि अंदरि जेके ख़राबियूं आहिनि थोरो वक़्तु पंहिंजे अंदरि मों कंदासीं ईअं लॻंदो सभु ख़राबियूं निकिरंदियूं असांजो उॾंदियूं वेंदियूं निकिरंदियूं वेंदियूं सभु कुझु बहितरी हूंदी आहे सभु कुझु चङाई हूंदी आहे। असां जॾहिं बि नेम में वहींदा आहियूं त पोइ असांखे केतिरा ख़्याल ईंदा आहिनि केतिरा वीचार ईंदा आहिनि ऐं असां चवंदा आहियूं ध्यानु न लॻंदो आहे न थींदो आहे कुझु न थींदो आहे पर असांखे अगरि बहितर करे वठंदासीं त जेतिरा ई असांखे ख़्याल ईंदा असां थोरो वक़्तु मौज में उनखे थोरो ॾिसण वारा बणिजी वञूं। कीअं चवंदा थोरे ईंदा ईंदा वेंदा रहंदा ईंदा रहंदा वेंदा रहंदा। हक़ीक़त में जेके असांखे ख़्याल ईंदा आहिनि इहे असांखे पंहिंजा पुराणा ख़्याल ईंदा आहिनि कॾहिं कॾहिं अहिड़ा ख़्याल ईंदा आहिनि जॾहिं न थिया न थींदा। हक़ीक़त में असांजे कहिड़े जन्मनि जो वास्तो आहे। जॾहिं असां नेम में ध्यान में वाहींदा आहियूं त इहा असांजे वॾे वॾे मालिक जी रहमत हूंदी आहे। जेके ख़्याल वीचार पाप चङायूं मंदायूं असांखे सदाई सताईंदा रहंदा आहिनि त असां नेम में वाहींदा आहियूं हक़ीक़त में मालिक उहे ख़्यालनि में ई असां सभिनी जा कटींदो वेंदो आहे। ईंदा वेंदा वेंदा रहंदा ईंदा वेंदा वेंदा रहंदा जहिड़ो सभु पाप कर्म जेके आहिनि असांजा गुम थींदा वेंदा ख़राबियूं ख़तमु थींदियूं वेंदियूं उॾंदियूं वेंदियूं ऐं आहिस्ते आहिस्ते असां एतिरा बहितर थींदासीं जो अॻिते जेका ई चङाई कंदासीं असां रोशनी खे पाईंदा वेंदासीं मालिक जी रहमत खे पाईंदा वेंदासीं। तंहिंजे करे असां ख़्यालनि खे बि बुरो न चऊं ख़्यालनि खे बि ख़राबु न सम्झूं अचनि था ऐं ख़्याल वधि वधि 10-15 मिंट ईंदा आहिनि बसि जेको बि आहे सिर्फ़ु असां ख़ामोश था छॾूं ॾिसण वारा बणिजी वञूं उलझण वारा न असां इंजॉय करूं कहिड़ा ख़्याल अचनि था कीअं वञनि था सिर्फ़ु असां थोरो इंजॉय करूं छड़ो ॾिसण वारा बणिजी वञूं कहिड़ा ख़्याल आहिनि कीअं आहिनि भई ख़्याल आहिनि मां त कोन आहिनि मुंहिंजा ख़्याल आहिनि भई मुंहिंजा ख़्याल हलो मां चवंदो न मुंहिंजा ख़्याल आहिनि माना मां त न आहिनि। अगरि मुंहिंजी का चीज़ आहे त मुंहिंजी मर्ज़ी आहे न माई का मुंहिंजो जेको पियो आहे भई मुंहिंजी मर्ज़ी आहे मां त रखा या खणी करे उछलाए छॾिया बंदि करे या खोले छॾिया त मुंहिंजी मर्ज़ी आहे को मां माइक थोरे आहे भई मास्क आहे त मास्क थोरे आहे मास्क मुंहिंजी मर्ज़ी आहे मां पायां या न पायां। जेका चीज़ मुंहिंजी आहे उहा मुंहिंजे वस में आहे पर जेकॾहिं मां माइक जे वास्ते वॼाए मास्क जे वास्ते वॼाए पोइ त सभु कुझु थो थी वियो पोइ त मां पंहिंजो पाण खे विञाए पाईंदुमि। जेकॾहिं ख़्याल मुंहिंजा आहिनि त उहो मुंहिंजे वस में हुजणु खपे मां ख़्यालनि जे वस न हुजणु खपे।
जेकॾहिं मां ख़्यालनि जे वास आहियां पोइ त मां पंहिंजे वास कोन, पोइ त पराए वास थी वियो। जीअं वणे सलाहे पोइ ऊंधो करे छॾींदा। असां ख़्यालनि खे पंहिंजो सम्झो। उहो मुंहिंजा नी मुंहिंजी मर्ज़ी आहे, रखा न हुजा रखिया उछलाए छॾा, मुंहिंजी मर्ज़ी आहे। ऐं जीअं ई असां ध्यानु में विहूं जेके ख़्याल अचनि उनखे इंजॉय करो, ॾिसण वारा बणिजी वञनि। असां ॾिसंदासीं 5-7 महीने में केॾा केॾा ख़्याल ईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं त पहाड़ ॾिसण में ईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं त अॼु आफ़्ताब ॾिसण में ईंदो, अलाए छा छा ईंदो आहे। पर हक़ीक़त में जेके ईंदा आहिनि, जेके आफ़्ताब, पहाड़, दुख, तकलीफ़ा, ग़लति ख़्याल, ग़लति वीचार असांखे ईंदा आहिनि, इहे हक़ीक़त में असांजे अंदर में जन्म जन्म जा ॾींहुं पतो न आहे कॾहिं जा ॾींहुं, कॾहिं असांजो बदिलो वठे। पर इहा मालिक जी रहमत आहे, बजाए बदिले जे उहो सिर्फ़ु असांखे ॾेखारींदो कटींदो वेंदो आहे, ॾेखारींदो मोकिलंदो वेंदो आहे, ॾेखारींदो कटींदो वेंदो आहे। ऐं जीअं ॾेखारींदो वेंदा बाक़ी जॾहिं असांखे मालिक जी रहमत बाक़ी मिलंदी, असां एतिरा शुद्ध थींदासीं जे सभिनी पापनि ऐं दुखनि खां छुटियासीं त पोइ ॾुख ई ख़तमु थींदा, बाक़ी त सुख ऐं मालिक जी रहमत बचंदी, असां सभु कुझु बहितर थींदा। तंहिंजे करे नेम ध्यान सां सभ खां पहिरीं असांजा पाप कटिबा आहे। ऐं पाप कीअं कटिबा आहे उहो वरी ॿिए दफ़े यादि कंदासीं। यादि कजो, वरी मथां त ॻाल्हाईंदासीं जेको बि आहे पाप जो मक़सदु छा आहे, कीअं कटिबा आहिनि। ॿिए दफ़े उहो मां रहिजी वेंदा, भई मूंखे यादि बि आहे, वरी त ॻाल्हाईंदासीं। यादि कजो वरी जे प्यार वारी घड़ियुनि में पाण सभु गॾु थिया हक़ीक़त में। मौन यानी ख़ामोशी। मौन असांखे हर तरह जो धारण करणो आहे, ज़बान सां, अखियुनि सां, हलत सां, चलत सां, छुहाव सां, सुंघण सां, ॾिसण सां, पेरनि सां, हथनि सां। इहे सभु तमामु सवला हूंदा आहिनि, एॾा ॾुखिया न हूंदा आहिनि। जेकॾहिं थोरो संभालण वारो हूंदो आहे, जेके ज़्यादा संभालजे, उहो मुंहुं हूंदो आहे सॼे मन जो, उहो थोरो कॾहिं कॾहिं ॾुखियो पइजी वेंदो आहे, गले पइजी वेंदो आहे। छाकाणि अंदरि जा ख़्याल खोड़ हलंदा आहिनि, अंदरि जा उधमाद जाम थींदा आहिनि। पर जॾहिं असां ज़बान, अखियुनि, हथनि सभिनी खे ॾिसंदा ई न आहियूं, ज़बान खे कंट्रोल कंदा आहियूं, त पोइ मन बि तमामु जल्दी पंहिंजे वास थी वेंदो आहे। ऐं मन असांखे ॾाढी सहायता कंदो आहे। हक़ीक़त में मन असांजो एॾो बहितरीनु दोस्त आहे। असां उनखे थोरो पंहिंजो सम्झूं में मुंहिंजो मन आहे, असां जाॾे वठी वञूं। हक़ीक़त में मन त असांजो साथी आहे। मन असांजो साथी न हुजे हा, उहो असांखे साथ न ॾिए हा, न चाहे हा, त हिन वक़्तु पाण सभु सचे साईं जी दामन में कीअं हुजूं हा। अगरि मन न चाहे हा, कंहिं महफ़िल में हुजूं हा, किथे घर में हुजूं हा, कंहिंजी गिला करूं हा, किथे कुझु वेही करे करूं हा, कोई पाप कयूं हा, कुझु बि कयूं हा, आलसी थी करे सुम्हिया पिया हुजूं हा, कंहिंसां हरू भरू खिट पिट करूं हा, कुछ भी करे सघंदासीं। पर जेकॾहिं इहो मन चङी चीज़ आहे, जेको असांखे हिते अची करे सचे साईं जी दामन में विहारियो अथई। इनखे मन त असांजो ॾाढो सुठो दोस्त आहे, ॾाढो सुठो साथी आहे। असां सिर्फ़ु उनखे पंहिंजो सम्झो। जंहिं ॾींहुं असां सोचींदा आहियूं भई मन खणी वेंदो आहे, मन भिटकाईंदो आहे, मन हीअं कंदो आहे, ऐं उन वीचारे जो ॾोह कहिड़ो आहे। असां ई चवंदा आहियूं भिटकाईंदा, जाॾे चवंदा आहियूं तॾहिं वठी वेंदा, उहो छा कंदो। हक़ीक़त में उहो असांखे कोन्हे भिटकाईंदो, असां हुनखे भिटकाईंदा आहियूं, चई चई करे रोले मारींदा आहियूं, गिला बि कंदा आहियूं, घुमाईंदा बि आहियूं, कम बि पंहिंजा कंदा आहियूं, सभु जेके आहियूं। हक़ीक़त में दुश्मन असां उहो असांजो दुश्मन थोरे आहे, उहो त असांखे जंहिं महिल चाहे असांखे वठी करे हेॾे आयो आहे। असां सिर्फ़ु चऊं असांजो मन ॾाढो सुठो आहे, ॾाढो प्यारो आहे, एॾो सुठो आहे, असांखे चङे पासे मालिक जी रहमत में वठी वेंदो आहे। सदाई असांखे सचे साईं जा दर्शन कराईंदो आहे, असांखे दामन में विहारींदो आहे।
असांखे इखलाक गुणनि सां भरींदो आहे, उनजी रहमतुनि सां भरींदो आहे। असां सिर्फ़ु उन खे चङो सम्झूं ऐं उनजे लाइ चङो ॾिसूं, बाक़ी उहो सॼो कमु पाण कंदो आहे। जीअं आम तौर न कंहिं माण्हू खे चङो चऊं, थोरो थोरो प्यारु ॾियूंसि, बाक़ी सॼा कम उहो कंदो आहे। कंहिंखे बि हुजो, ॿार हुजे कोई हुजे, सिर्फ़ु ॿ लफ़्ज़ असां प्यार सां चऊंसि या प्यारु ॾियूंसि, थोरो मुस्कुरायूंसि, बाक़ी सॼो कमु उहो कंदो आहे न। असांजो छड़ो प्यार जा ॿ लफ़्ज़ लॻंदा आहिनि, असां किथे बि हुजो, घर में, माहौल में, दुकान ते कंहिंसां चङो हलूं, बाक़ी ॿिया सॼो कमु करण लाइ तयारु हूंदा आहिनि। साॻे नमूने सॼो मन त सभु कुझु करण जे लाइ तयारु आहे वीचारो, उहो त सभु कुझु उहो कंदो। असां सिर्फ़ु प्यार सां बहितर लफ़्ज़ चऊं, एतिरो त असां करूं। जेकॾहिं ॾींहुं राति उनजी गिला कंदासीं, ख़राबु कंदासीं, अञा चवंदा भिटकाईंदो आहे, हीअं कंदो आहे, त ज़ाहिर आहे जहिड़ो चवंदासीं वीचारो उहो कंदो, उहो छा कंदो। इन करे पाण खे, पंहिंजे मन खे कॾहिं कोसियूं न, उनखे ग़लति न ॻाल्हायूं, उनखे सिर्फ़ु थोरा चङा लफ़्ज़ चऊं। असां ॾिसंदासीं उहो सॼा एॾा कमु कंदो, हक़ीक़त में इहो ई मन हो जेके असां ॾींहुं राति उबतो सुबतो चवंदा आहियूं। इहो ई मन असांखे हर ॻाल्हि में खणी करे मालिक जी रहमत वठी करे असांखे चमकाए रखंदो, असांखे मालिक जी रहमत सां भरे छॾींदो। जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पर सभु गॾु थिया, विस्पतवार एकांतवास, ऐं एकांत जी शुरूआति मौन सां थींदी आहे। एकांत विस्पति यानी सचे साईं जो ॾींहुं, यानी उनजे आदेश, उनजे संदेश, उनजे जीवन, उनजी रहमतुनि खे पंहिंजे जीवन में खणी करे मौन यानी कि सोचे सम्झी ख़ामोश सां पाण खे ॾिसी उन ते थोरो हलणु। असां सिर्फ़ु थोरो अमल कयोसीं, थोरो बहितर कयोसीं, त पोइ सचे साईं पंहिंजे आशीर्वाद में असांखे सम्झायो। उन चयो तव्हांखे कुझु बि न आहे, जन खे आसरो बि कोन हो। साईं ने सिर्फ़ु आशीर्वाद लाइ चयूं, हली करे पेर घुमायो, पर साईं ने टिनी खे औलाद थींदी पोइ तव्हांखे लोली ॾियारींदासीं, ऐं टिनी खे गॾु लोली ॾींदी। वरी कमाल जी चीज़ इहा हुई, टिनी जे ॿारनि खे माना असां जीअं ई आशीर्वाद ते हलंदासीं, मालिक त असांखे न थियण वारी बि ॾेई कई गुना वधीक ॾियण जे लाइ तयारु आहे। सिर्फ़ु असां थोरो अॻिते वधूं, थोरो पंहिंजो पाण खे बहितर कयूं। ऐं असां सभिनी में मालिक एतिरी त रहमत भरी आहे, जो ॾींहुं संत चयो सिर्फ़ु पाण खे थोरो संभालो, बाक़ी सभु कुझु संभाली वेंदो। जिनमें राक्षस देवता थी सघंदो आहे, ॻाइण मां थी सघंदी आहे, त पोइ छा कुझु न थी सघंदो। जेका सिर्फ़ु जहिड़ो विचरायो आहे साहेड़ी बणिजी सघंदी आहे, त पोइ छा न थी सघंदो। सिर्फ़ु असां लफ़्ज़ संभालो, थोड़ा अंदाज़ संभालो, थोड़ो पंहिंजी सोच संभालो। इन करे मन खे कोसियूं न हुजे, सिर्फ़ु थोड़ी सही डायरेक्शन ॾियो, कि थोड़ी सिर्फ़ु बहितर ॾियो, कि मन खे सचे साईं जी रहमत तरफ़ वठी वञो। बसि मन खे थोरो थोरो सचे साईं तरफ़ वठी वेंदासीं, उहो असांखे एॾो त चङो खणी करे हलंदो, सचे साईं जी रहमतुनि सां भरे छॾींदो, जो असां सदाई सुखिया सताबा ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, सदाई ऊचाइनि ते छुहंदासीं। ऐं उन जे लाइ असां सभु कुझु वक़्तु वेही करे उन सचे साईं जो नेम ध्यानु सिमरन कयूं। जॾहिं उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, उनजूं रहमतूं, उनजा गुण, उनजूं चङायूं सभु असांखे मिलणु शुरू थींदियूं। ऐं जीअं उनजे नाम जो जाप कंदासीं, असां में एतिरी त रहमत शक्ति मालिक जी ईंदी, जो असांजा सभु कार्य सिद्ध थींदा वेंदा, रस्ता खुलंदा वेंदा,
ऐसे जो जीवन सदाई उनकी रहमत सां भरजी करे हलंदो। स्वाजे प्यार भरी घड़ियो विस्पतवार एकांतवास जे शुभ अवसर ते उन सच साईं दा उन ईश्वर दा इहा ई अल्तजा अरदास से वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई उनजे वचननि उनजे संदेश उनजी रहमतुनि खे पाईंदे पंहिंजे जीवन खे उनजी रहमतुनि सां भरे उनजे चरणनि में शीश निवाइण जे क़ाबिल बणिजो। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में सभु भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे विस्पतवार एकांतवास जे शुभ अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब के तरफा आशीर्वाद शुभकामनाओं वाधायूं सचो सतराम सचो सतराम सचो।